ओ मुझा दोस्तो अजीजो वजंदड़ जंजुन ते नजर आहे पर खजंदड़ जनाज़न ते नजर न आहे। अज तुझी मुझी विछायल कालीन ते नजर आहे, हिन विछायल तडे ते नजर न आहे। अज ही डॉक्टर फारूक साहब जे वालिद साहब जो तडो कोने, हकीकत में तुझो मुझो तडो आहे। हकीकत में तुझे मुझे ईसाले सवा में कुल खानी आहे। छो जो अल्लाह रब्बुल इज्जत इहो तकवीनी तरह एहे पैगामात फैलाए छॾिया आहिनि। मथा को क़यामत जेॾी मुंहिंजो बानो मूंखे मयारी करे चवे, ऐं अल्लाह मूंखे त ख़बर ई कान ही को मरणो आहे। अल्लाह तोखे मूंखे ए ॻाल्हियूं साम्हूं आणे चवंदो, छा तुंहिंजे साम्हूं जनाज़ा कोन खॼिया हुया? छा तुंहिंजे साम्हूं तॾा कोन विछाया विया हुया? छा तूं फलाणे जे ईसाले सवाब जे मजलिस महफ़िल में कोन वेठो हैं? छा तूं पंहिंजे कननि सां माण्हुनि जे दुनिया में वञण जा पढ़ा ऐं ऐलान कोन ॿुधा हुया? पर पोइ बि तो तैयारी कान कई। अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्कर फीहि मन तज़क्कर वजाअकुम नज़ीर। अल्लाह चवंदो जहन्नम जे दारोगे मालिक जे ज़रिए सां जॾहिं जहन्नम में ताहूं थींदियूं घणेई, ऐं चवंदा रब्बिरजिऊन, अल्लाह असांखे कढियो वञे, अल्लाह असांखे कढियो वञे। जहन्नम जे तव ऐं बाहि असांखे खाई छॾियो आहे। रब्बे ज़ुल जलाल जे तरफ़ां मालिक खे चवंदो, मालिक इन्हनि खे चओ अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्कर फीहि मन तज़क्कर वजाअकुम नज़ीर। ए जहन्नम में रड़ियूं करण वारो, अॼु छो था रड़ियूं करियो? छा असां तव्हां खे मोहलत कान ॾिनी हुई? छा तव्हां वटि नज़ीर डेजारण वारा कोन आया हुआ? हज़रात मुफ़स्सिरीन नज़ीर में 4 क़िस्मनि जा डेजारींदड़ ॾेखिया आहिनि। छा तुंहिंजे साम्हूं जनाज़ा कोन खॼिया? ए जनाज़ा तुंहिंजे हक़ में नज़ीर हुया। छा तू ॾाॾो ऐं नानो कोन थियो है? तुंहिंजो ॾाॾो ऐं नानो थियण तुंहिंजे हक़ में नज़ीर हो। छा तुंहिंजे ॾाड़ीअ में, तुंहिंजे वारनि में, तुंहिंजे मथे में अछा कोन आया हुया? तुंहिंजे कारनि वारनि जो अछो हुजण इहो बि तुंहिंजे लाइ नज़ीर हो। छा तुंहिंजे साम्हूं इंसाननि जी शक्ल में तोखे वाइज़ ऐं डेजारींदड़ कोन आया ॿुधाइण जे लाइ त हीअ दुनिया आरज़ी आहे, आख़िरत दारुल बक़ा आहे, मौत के अचणो आहे, पाण खे हितां वञणो आहे? छा इहे माण्हू तोखे डेजारण वारा कोन आया हुया? ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, क़ुर्बान वञूं रब जे सम्झाइण तां, उन जे महर ऐं मुहबत ऐं बाझ तां, जो 4 नज़ीर तोखे मूंखे मोकिले रब तुंहिंजे मुंहिंजे सुतल ज़मीर खे जाॻाइण चाहींदो आहे, तुंहिंजे मुंहिंजे बंद अखियुनि खे खोलण चाहींदो आहे, तुंहिंजे मुंहिंजे हिन नाफरमान ऐं सुस्त ऐं काहिल वजूद खे रब ज़ुल जलाल धोणे धोणे नसीहत करण चाहींदो त टुक हिरसो हवा को छोड़ मियां, क्यों देश बदेश फिरे मारा, सब ठाठ पड़ा रह जाएगा, जब लाद चलेगा बंजारा, कज़्ज़ाक अजल का आकर जब तुझे भाला मार गिरावेगा, धन दौलत नाती पोता क्या एक कुंभा काम न आवेगा, सब ठाठ पड़ा रह जाएगा, जब लाद चलेगा बंजारा। रुगो 4 नज़ीर रब कोन मोकिलिया आहिनि। रोज़ ही लहंदड़ सिज नज़ीर आहे, रोज़ ईंदड़ शाम नज़ीर आहे, रोज़ ईंदड़ रात नज़ीर आहे। इहे बि त खुदा जे तरफ़ां रोज़ नज़ीर आहिनि। छा रोज़ टेटे नज़ीर तूं आऊं पंहिंजे अखियुनि सां कोन ॾिसंदा आहियूं, पंहिंजे हवास सां महसूस कोन कंदा आहियूं? रोज़ बारोनक सुबहन ऐं बारोनक ॾींहंनि ते अचण वारी शाम तोखे मूंखे पैगाम ॾेई रही आहे, ख़ामोश पैगाम आहे ख़ुदा जो तकवीनी। ऐं बाना अॼु जे ॾींहं ते शाम अची वई, केॾी महिल तुंहिंजे ज़िंदगीअ जे सुबह ते बि शाम अची वेंदी। रोज़ लहंदड़ सिज तुंहिंजे मुंहिंजे लाइ पैगाम आहे। ओ बाना छा तूं सिज खां मथे आहीं? एॾो कुर्र अज़ीम आहे जेको ज़मीन खां लाइ कई दफ़ा केॾो बुलंद आहे ऐं केॾो अज़ीम आहे, लेकिन उन जे बावजूद इन सिज खे रोज़ ख़ुदा ओलह में लोढ़ींदो आहे। इहो ओलह न आहे, इहो इन सिज जी क़बर आहे। इन ओलह जे क़बर ऐं लहद में रोज़ सिज के दफन करे अल्लाह तोखे मूंखे को ख़ामोश पैगाम ॾींदो आहे, बाना तूं सिज खां मथे थोरी आहीं। जॾहिं सिज मरी वञी ओलह जे क़बर में सुतो, छा तोखे क़बर में नाहे वञणो? छा तोखे क़बर में नाहे सुम्हणो? छा तुंहिंजे ज़िंदगीअ जे सिज खे नाहे लहणो? जीअं सिज लही वियो आसमान जो, आसमान जे सिज खे लहणो पियो। पोइ छा मुंहिंजा बाना तूं कहिड़े बाग जी मूरी आई, कहिड़े खेती जी मूरी आई? छा तोखे कोन्हे लहणो? त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रोज़ लहंदड़ सिज तुंहिंजे मुंहिंजे लाइ पैगाम आहे, रोज़ लहंदड़ सिज तुंहिंजे मुंहिंजे लाइ इबरत आहे। छा ॾींहं जे रोशननि खां पोइ कारी रात न आहे? या कारी रात बि अल्लाह जे तरफ़ां पैगाम आहे? मुंहिंजा बाना छा ॾिस ॾींहं जूं रोशनियूं तुंहिंजी ज़िंदगी में रोशन आहे।
दिसी पियो, खाई पियो, सूंघी पियो, चहकी पियो, चखी पियो, हली पियो, चली पियो, शादी करी पियो, मजा माणी पियो, नोटन सां खेदी पियो, हवाउन में उडामी पियो, झूलन में झुली पियो, ए टहक ॾेई खिली पियो। खुशी जा नक्शा तुझे सामूं आहिनि। तुझी सॼी ज़िंदगी इन सुबह वांगुरु ॾींहं वांगुरु रोशन आहे, लेकिन जीअं ॾींहं जे रोशनी खां पोइ रात आहे, अन करीब तुंहिंजो इहो ख़ुशू रात जे ऊंदाह में तब्दील थियण वारियूं आहिनि। मौत खां पोइ ऐं पलंगनि ते सुम्हण वारा तोखे क़बर में सुम्हणो आहे, ऐं एयर कंडीशन कमरनि में सुम्हण वारा तोखे बिलाखिर क़बर में लेटणो आहे। साॼे खां मिटी, खाॿे खां मिटी, मथा खां मिटी, हेठ में मिटी आहे, चइनी पासनि खां मिटी आहे। ओ दुनिया में चइनी पासनि खां गादेलनि कोचनि ते सुम्हण वारा, घंटीअ ते हुश हुश ते स नौकर तो वटि साईं साईं करे अचण वारा, लेकिन उन क़बर खे बि यादि कर जो पहिरां ॾींहं में मिटी हूंदी, सेरां ॾींहं में मिटी हूंदी। न तुंहिंजे सेरां ॾींहं विहाणो हूंदो, न तुंहिंजे पहिरां ॾींहं रली हूंदी। कॾहिं इन क़बर खे यादि कयो अथई? ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अॼु जो ही तॾो तुंहिंजे मुंहिंजे लाइ इहो तिज़कार आहे, तज़कीर आहे, तुझे मुझे ला याद दहानी है। त टुक हिरसो हवा को छोड़ मियां, क्यों देश बदेश फिरे मारा, सब ठाठ पड़ा रह जाएगा जब लाद चलेगा बंजारा।